सिंध वासियो जी तव्हांखे ख़बर आहे, सिंध जे सूफ़ियत खे ताज़ो उमरकोट में साड़ियो वियो डॉक्टर शाहनवाज़ जे रूप में। हुजण त ईअं घुरिबो हुयो हिन पाप ते मज़हबी सियासी तोड़े शौरी सभिनी माण्हुनि खे तजसुस अपनाए फ़िक्रमंद बणिजी उन असुल शैतान खे पकड़े सिंध ऐं दुनिया जे साम्हूं नंगो कजे हा। छो त लाश सड़ण वारो सानियो मज़हबी इंसानी रवादारी सिंध जे सूफ़ियत वारे रूह ते तारीख़ी वार हुयो। हिन अनोखे ऐं बरकत वारो अंदाज़ मौज हिकु सानियो न हो, पर हिकु क़यामती मंज़र हो जेको सिंध जे मज़हबी दूरंदेश देश भगत ऐं हिसाब शोर लाइ हिकु वॾो इम्तिहान पिणु हुयो। लाश सड़न जो सानियो छो थियो, छाला थियो न थियणु घुरिबो हो, पर थी वियो। सिंध जे मज़हबी सियासी शौरी ॾान माण्हुनि जे पुलनि ते फ़र्ज़ु आयत बणिजी वियो त असां सिंध वासी हर फ़िक्रे मकतब सां वास्तो रखंदड़ माण्हू गॾिजी सॼी हिकु आवाज़ थी उन जुनूनत वारी पत खे वाइको कयूं हा। पर ईअं करे न सघियासीं छो त असीं मुंतशिर हुआसीं। चवंदा आहिनि त ॾिबो न आहे त ॾुखाइबो न आहे। जेकॾहिं असां सिंध खे अमन शांती ऐं भलाई बहबूद नथा ॾेई सघूं त घटि में घटि सताइण वारो अमल बि न कजे। ऐं इहो बि असांखे जुगाए नथो त असां कंहिं मज़हबी मदारी या जुनून जो शिकार बणिजी गुनाह राशिद सुमरे जीअं क़िलो फाड़े जलसे जो ऐलान कयूं। चनेसर जी यादि ताज़ी कंदे ज़ाल ऐं तंग नज़रीअ जो सबूत पेश कयो राशिद सुमरे साहब। अहिड़नि माण्हुनि लाइ मुर्शिद लतीफ़ फरमायो आहे, सॼण ऐं साणी कई अणासी विसरे हेफ़तनी हू जन वतन विसारियो। असल में नंढी सोच ऐं ॿूसाढियल ज़हन इस्लाम मज़हब जी ग़लति तशरीह करे माण्हुनि खे गुमराह करे रहिया आहिनि। अल्लाह पाक जी तौहीद में हुकूकल इबाद बि शामिल आहे, बंदनि ऐं माण्हुनि जे हक़। उन फितरी हक़ में सिंध ऐं सिंधियुनि जो मादिरे वतन आहे। इहो फितरी हक़ ख़ुदा सिंधियुनि खे अता करे ॾिनो आहे। इहो हक़ कंहिं धारे द्रोहीअ खे हरगिज़ न आहे। ज़मीनी ख़यानत ते मुनाली शेर ख़ुदा फरमायो आहे, सभ खां वॾी ख़यानत क़ौम सां गदारी आहे। अकुल खां आरी राशिद बुला साहब इन मुक़दस सिंध जे ख़िलाफ़ु पियो ॻाल्हाए, जंहिं ते सिंध लाइ ॻाल्हाए। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जंहिं सिंध लाइ ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल आलमीन चयो त सिंध वतन खां मूंखे अवान जी थधी हीर लॻी रही आहे। पर अफ़सोस राशिद बुला साहब सिंध जे सन खे अवान सुञातो। ही सिंध उहा अज़ीम धरती आहे जंहिंजे लाइ करबला जे मैदान में मौला हुसैन अलैहिस्सलाम यज़ीद खे चयो त मूंखे सिंध न वञणु ॾियो, पर के इजाज़त न मिली सघी। हा सिंध जा चनेसर भला तोखे कहिड़ी ख़बर, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक मदीने में तव्हां बि उन धरतीअ ते वञी इहो ऐलान करे सघो था। छा तव्हां मदीने वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदीने या मके में बीह करे इहो ऐलान करे सघो था, दुनिया जा मुस्लमान अचो हिते सभु आबाद थी वञो। अगरि तव्हांजी अहिड़ी जुरत उते बि थी सघे थी, उते वञी इहो ऐलान कयो त तव्हांजा अरब तव्हांखे धिके थुले कढी छॾंदा। बसि भली तव्हांखे सम्झ में अचे न अचे, तव्हां मञो न मञो, पर तव्हां जहिड़नि ज़हननि जी सुञाणप लाइ हिन सिटुनि में सॼो राज़ समायल आहे। बुलाए शैतान हरफ हिकिड़ो आख़िरी जहान जे रहमतुल आलमीन हुबुल वतन में ईमान जो बि दर्स ॾिनो आहे। बसि हिन मासूम सिंध खे न रंजायो। भली यार असांजा यार न थियो, पर सिंध जा गद्दार न थियो। सिंध सलामत।